والسلام على وخاتم النبيين محمد وآله وأصحابه أجمعين. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وليست التوبة للذين يعملون السيئات حتى إذا حضر أحدهم الموت قال إني تبت الآن وللذين يموتون وهم كفار أولئك أعتدنا لهم عذابا أليما. صدق الله العظيم وصدق رسوله النبي الكريم. अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इरशाद फरमाते लईसत तौबतु नाहे तौबा लिल्लज़ीन वाते उन शख़्सनि जे यअमलून सय्यात जेके सॼी ज़िंदगी बुरा कम कनि था, बुरायूं कनि था, नाफ़रमानियूं कनि था, कॾहिं बि नेकी उन्हनि खां न थी, भलाई उन्हनि खां न थी, सॼी ज़िंदगी बुराइनि में पूरी करे छॾियऊं। इज़ा हज़र अहदहुमुल मौत, जॾहिं उनजे सिर जे मथां मौत अची वाक़ियो थियो, अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमात हाणे इन्हनि जी तौबा क़बूल आहे। कलमो पाक पढ़ियूं पर कलमे जी मफ़हूम जी ख़बर बि कोन अथनि त कलमे जी माना छा आहे, कलमे जो मक़सदु कहिड़ो आहे। अहिड़ी ज़िंदगी गुज़ारियूं, जानवरनि वारी ज़िंदगी, बहीमाना ज़िंदगी, कॾहिं बि दीन खे न ॿुधऊं न सम्झऊं। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात बद हाणे उन्हनि जे सिर जे मथां जॾहिं मौत आयो त हाणे उहे तौबा था कनि। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमाए त इन्हनि जी तौबा न आहे। काल इन्नी तुब्तुल आन, चयईं ईअं त मौला मां हाणे तौबा थो कयां, मौला हाणे मूंखे माफ़ी ॾे। वलल्लज़ीन यमूतून वहम कुफ़ारुन, ऐं उहे शख़्स जेके मरनि था कुफ़र वारी हालत में, उन्हनि जी बि तौबा न आहे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इरशाद आहे, पाण फरमाइनि था त जेसि ताईं इंसान जो होश सलामत आहे, सम्झे थो, ॿुधे थो, ऐं उनजे सिर जे मथां जॾहिं मौत वाक़ियो थिए थो पियो, ऐं उनजे जिस्म मां रूह जी जेका छिक थींदी आहे, जिस्म मां बेसाही जेका पैदा थींदी आहे, उहो पेरनि खां शुरू थींदी आहे। पेरनि खां जो रूह ख़तमु थींदो थींदो मथे हलंदो हलंदो, पाण फर्ज़ जॾहिं निड़ीअ जे अंदरि अची उनजो साह, पाण फर्ज़ जॾहिं इन हालत में तौबा कई त बि अलाह जी तौबा क़बूल फरमाईंदो। हिन गरगरा हिनखे सॾिबो आहे, गरगरा जॾहिं निड़ीअ मां थींदो आहे, पाण फर्ज़ गरगरे वारी हालत जे अंदरि बि मुंहिंजी उम्मती अलाह जी बारगाह में तौबा कयाईं त अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात उनजी तौबा खे क़बूल फरमाईंदो। हिन आयत मुबारक जे अंदरि सय्यात मां मुराद बुरायूं आहिनि, पर बाज़ मुफ़सरनि लिखियो आहे त कुफ़र आहे। सय्यात यअमलून सय्यात माना कुफ़र वारा कम कनि था, यानी निमाज़ूं न पढ़ियूं, रोज़ा न रखियूं, हज बि न कयूं, ज़कात ख़ैरातूं न ॾिनऊं, कॾहिं कंहिंसां भलो बि कोन ॻाल्हायूं, पर बरअकस उन्हनि जा कम कुफ़र वारा हुया। मुस्लमान पर कम उन्हनि जा काफ़रनि वारा। फरमाते न कम काफ़रनि वारनि जे करे हिन खे तौबा नसीब न थींदी, हिन जी तौबा क़बूल न थींदी। जेको आहे इंसान जे मथां लाज़िम आहे त पंहिंजी ज़िमेवारी खे पूरी करे। मुस्लमान आहे त मुस्लमान जे मथां अञा ज़िमेवारियूं वधनि थियूं। हिकिड़ो माण्हू जो मास्तर थी वञे त ज़िमेवारी वधी वई, हुनखे स्कूल वञिणो आहे, ॿार बि पढ़णा आहिनि। जेको हुनजे मथां ज़िमेवारी ईंदी ओड़ी तरह सां हुनखे निभाइणो आहे। असां कलमो पाक अलाह ऐं अलाह जे रसूल जे मथां पढ़ियोसीं त असांजे मथां बि त का ज़िमेवारी आज थी वई न। हाणे त असां आम मां निकिरी करे इस्लामी सिफ़त जे अंदरि दाख़िल थी वियासीं। हाणे त असां मुस्लमान आहियूं। छा मुस्लमान जे लाइ को नज़्म ज़ब्त न आहे? हुनजे लाइ नज़्म ज़ब्त इहो आहे त अलाह जी बंदगी ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फरमा बरदारी। स्कूल जे टाइम में ॿार स्कूल वेंदा आहिनि त ड्रेसियूं पाए वेंदा आहिनि, सभिनी जूं ड्रेसियूं हिकु जहिड़ियूं न हूंदियूं आहिनि। हर स्कूल जी पंहिंजी पंहिंजी ड्रेस मिली आहे, ऐं सुञाणप में अचे त फलाणे स्कूल जो शागिर्दु आहे, फलाणे में पढ़े थो पियो। मुस्लमान जे लाइ बि त का ड्रेस हुजणु घुरिजे न मुस्लमानी जी। परे खां नज़र अचे त ॾिसे त इहो मुस्लमान आहे। उहा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत आहे, मुंहिंजे मदीने वारी साईं जी सुन्नत आहे। पर जॾहिं इन रंग में रंगजी थो वञे न महबूब जी शरीयत ऐं सुन्नत जे अंदरि,
त अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात उनजे मथां करम उनजो थी थो पएसि ऐं अल्लाह उन सां राज़ी थी करे ख़ुदा ताला उनखे पसंदि फरमाए थो, उन सां मुहबत करे थो पियो। हाणे हिकु इहो आहे, ॿियो उहो आहे जेको नेकी खां रहिजी वियो, शरीयत जे मथां अमल करण खां रहिजी वियो, पर दिलि में अहसासु इहो अथसि त मां गुनहगार आहियां, ख़ताकार आहियां, हीउ जेको मां कमु कयां थो मुंहिंजो इहो ग़लति कमु आहे, इहो अहसासु बि हिनखे कमु ॾियारींदुसि। अल्लाह हिन में तौफ़ीक़ तौबा बि पैदा फरमाईंदो, अल्लाह हिन जी तौबा क़बूल बि कंदो, छो जो इहो शख़्स पाण खे क़सूरवार त मञे थो पियो न। वरी उन खां पोइ अॻिते वधंदे त तोखे हिकिड़ो अहिड़ो माण्हू बि मिलंदई जेको निमाज़ त न पढ़ंदो, पर नंढो रहंदो निमाज़नि ते उनजी कावड़ हूंदसि, घणंदो निमाज़नि खे ॻाल्हाईंदो, पर कॾहिं कॾहिं कावड़ में निमाज़ खे बि ॻाल्हाईंदो। हाणे अहिड़े शर्कस माण्हू जे मथां जो मौत अचे त कीअं हुनजी तौबा क़बूल थींदी? इहो त सॼी ज़िंदगी ख़ुदा सां जंग कंदो रहियो, अलाह जे रसूल सां सॼी ज़िंदगी झेड़ींदो रहियो, त इन जी तौबा कीअं क़बूल पवंदी? तंहिं करे अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात जो तौबा जे लाइ बि को नज़्म ज़ब्त आहे। ख़ुदा फरमाईंदो अज़ाब खे ॾिसी करे ऐं तौबा करणु इहा तौबा न आहे, बल्कि पंहिंजे क़सूरनि खे, पंहिंजे गुनाहनि खे तस्लीम करे अलाह जी बारगाह में तौबा करे, तौबा हिनखे चइबो आहे, छो जो अलाह जे रहम जो दरवाज़ो वॾो आहे। ख़ुदा वटि करम आहे, ख़ुदा वटि महिरबानियूं आहिनि पंहिंजे ॿारनि जे वास्ते। फरमात काल इन तुबतल आन, चयाईं त हाणे मां तौबा थो कयां। वलल्लज़ीन यमूतून वहुम कुफ़ारुन, ऐं ॿिया उहे शख़्स जेके कुफ़र वारी हालति में मरी विया, उनजी तौबा क़बूल न थी। पर हिन आयत में ॿिनि हिसनि में आदाईंसीं, यानी हिकिड़ो मथां बयानु कई त उनजी तौबा क़बूल न थींदी, ॿियो वरी काफ़िरनि खे बयानु कयईं, हाओ जेको शख़्स मुस्लमान आहे ऐं मौत जे टाइम में तौबा करे थो त उनजी तौबा क़बूल न आहे, तौबा उनजी क़बूल न आहे, पर उहो हमेशह जहन्नम में न रहंदो, छो जो मुस्लमान त आहे न, कलमो पढ़ियो अथई ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, बग़ैर तौबा जे मरी वियो त उनजे लाइ सज़ा आहे, अज़ाब आहे, पर हमेशह जहन्नम में न रहंदो, बल्कि अल्लाह ताला जी बारगाह जे अंदरि पंहिंजे गुनाहनि जी सज़ा पूरी करे वरी बि उनखे अल्लाह ताला जन्नत नसीब कंदो, जेको बग़ैर तौबा जे मरी वियो। पर काफ़िर उनखे चइबो आहे, उहो कुफर जी हालत में मरी वियो त उहो हमेशह जहन्नम में रहंदो, उनखे निजात उन मां मिलणी न आहे। अल्लाह ताला हिन आयत मुबारक जे अंदरि ॿिन्ही खे बयानु फरमाई। फरमात उलाइक अअतदना लहुम अज़ाबन अलीमा, अहिड़नि काफ़िरनि जे लाइ असां दर्दनाक अज़ाब खे तयारु करे रखियो आहे। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात पंहिंजे ॿारनि खे मोहलत अता फरमाए थो पियो, मोहलत खे गनीमत सम्झी करे उन मां फ़ाइदो वठणु घुरिजे। ज़िंदगी जा फसा, इहे हयाती जा ॾींहं, इहा मोहलत आहे, ख़ुदा जे तरफ़ खां महिरबानी आहे, ऐं इन मां असां ग़लति फ़ाइदो न वठूं, मुमकिन थी सघे जेतिरो थी सघे ख़ुदा जे तरफ़ ॾे रुजू कयूं, अलाह जे बारगाह जे अंदरि तौबा कंदा रहियूं, छो जो घणे में घणो तस्बीह अलाह खे इहा पसंदि आहे जेको माण्हू रब जी बारगाह में घणो इस्तग़फ़ार कंदो आहे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस पाक आहे, पाण फरमाईंदा जेकॾहिं हिकिड़ो माण्हू ॾींहं में 70 दफ़ा तौबा करे वरी गुनाह करे, तौबा करे वरी गुनाह करे, तौबा करे वरी गुनाह, तौबा जी माना मां बसि कयुमि, मौला मूंखे माफ़ी ॾे, मां इन बुराई खे छॾे ॾिनमि, इन ग़लति रस्ते खे मां छॾे ॾिनो, इहो आहे तौबा जो मक़सदु इहो आहे। पर वरी उन खां ख़ता थी वञे, वरी इस्तग़फ़ार करे थो, वरी उन खां पाण 70 दफ़ा तौबा खे टोड़े थो, पोइ बि अल्लाह ताला पंहिंजे बाने खां बेज़ार नथो थिए, छो जो अल्लाह एॾो करीम आहे, एॾो रहीम आहे। तंहिं करे तौबा जे वज़ीफ़े खे हमेशह पंहिंजे ज़बान ते रखणु घुरिजे ऐं तौबा कंदो रहे। उहो करीम रब आहे जो तौबा जो बि अल्लाह ताला उनखे अजुर अज़ीम अता फरमाईंदो आहे। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह।